दोस्तों अॼु शमन अली मिराली जो एल्बम आहे पहिरियों नाज़ प्रोडक्शन ऐं तव्हांखे ॿुधायां त ही 1993 में एल्बम आहे ऐं हिकिड़ी हिन जी ख़ुशूसी ॻाल्हि आहे उहा बि तव्हांखे ॿुधाईंदुसि ऐं हिन में केॾो ज़बरदस्त कलाम आहे। छा कयां यारो दिलि मजबूर आहे पियो सां सदमा दिल भर दूर आहे। ऐं हिन एल्बम जी ख़ुशूसी जेका आहे इहा आहे त शमन अली मिराली जो ही एल्बम 1993 में हिकु हीअ ऐं पोइ ते हलिया वञो मां सम्झां थो 8 या 9 एल्बम हिन 1993 में ॾिना आहिनि हिकिड़े ई साल में। त तव्हां सोचींदा हूंदव त इहो एतिरा एल्बम कीअं, एतिरा ईंदा ई न आहिनि। हाणे तव्हां पहिरियों एल्बम जे हलिया वञो, धरती प्रोडक्शन में पहिरियों एल्बम आहे 32 पंटीह, ठीकु आहे। उन खां पोइ 33 पंटीह ॾिनई, 33 पंटीह सां गॾु वरी डबल ए मोहम्मद क़ासिम माका वारो एल्बम, इहे एल्बम 3 थी आहे हिते, ठीकु आहे। उन खां बाद शहनाई कंपनी में हलियो वियो उस्ताद, उते हिकिड़ो वॉल्यूम ॾिनई 34 पंटीह, अहिड़ो को दर्द ॾे जो दिलि टुटी पए, ठीकु आहे। उन सां गॾु वरी हिकिड़ो ॾिनई 39 पंटीह वॉल्यूम, मुंहिंजो दिलि भर मूंखां रुसी वियो। उते ई वरी उन्हनि जी शहनाई वारनि जी कंपनी हुई किंजर, उते ॾिनई हिकिड़ो एल्बम अड़ी वियूं ओचितो अखड़ियूं दिलि भर सां। उते वरी आख़िरी हिकिड़ो एल्बम धरती प्रोडक्शन में ॾिनई 40 पंटीह। उन खां पोइ आयो सिधो नाज़ प्रोडक्शन में, ठीकु आहे। नाज़ प्रोडक्शन में आयो, उते ही एल्बम ॾिनई। हिन एल्बम वॾो तहलको मचायो था। उन दौर में काफ़ी दोस्तनि मूंसां राब्ता कया आहिनि, उन्हनि खां हाल अहिवाल थींदा रहंदा आहिनि त ख़बर पवंदी रहंदी आहे। त वॾो तहलको हिन एल्बम मचायो हो। चंड जो टुकड़ो लॻी थो अॼु त तूं ॼाणे थो मौला, मूंखे माण्हू ॾियनि था महिणा, इहे 3-4 कलाम जा एॾा सुपर हिट विया, छा ॿुधायांव। त कंपनी नाज़ प्रोडक्शन वारनि खे इहो अंदाज़ो ई न हुयो त को ही एल्बम एॾो मतिलबु फेमस थी वेंदो ऐं एतिरी असांखे मोट मिलंदी। सो काफ़ी ॻाल्हियूं आहिनि हिन एल्बम जे बारे में। ऐं हिन सां गॾु ॿियो बि एल्बम ॾिनई 93 में 42 पंटीह, इलेक्शन वारो, 1993 जी इलेक्शन न आहे उनजो एल्बम ॾिनई। ऐं 45 पंटीह आख़िरी एल्बम 1993 जो, ठीकु आहे। उन ते लिखियलु आहे 94 एडवांस, मतिलबु हे 1993 जो आख़िरी एल्बम आहे। ऐं कुझु दोस्तनि जा कमेंट्स आयल हुया, उहे शामिलु कयूं, उन खां बाद बि ॻाल्हि कंदासीं। पहिरीं कमेंट्स आहे एहसन अहमद सोलंकी, भली अदा पोयां शुरू कयो, वॾी महिरबानी दा तव्हां रिप्लाए ॾिनो मूंखे। ऐं एम प्रोडक्शन अदा भली पोयां एल्बम शुरू कयो, ठीकु आहे, वॾी महिरबानी। हा 3 एल्बम कंप्लीट थिया आहिनि ऐं कमेंट्स ॿिया बि आहिनि। ॿियो हसन अहमद मरदा, वॾी महिरबानी, नाइस एल्बम। बादशाह अहमद सोलंकी, वॾी महिरबानी, सुपर लिखियो आहे तव्हां। शाहबान सोलंकी, वॾी महिरबानी, नाइस वीडियो तव्हां लिखियो आहे, वॾी महिरबानी, तव्हां मोट ॾियो पिया। ऐं उन खां बाद अञा हिकु ॿ आहे कमेंट्स। ऐं वहीद अहमद लिखियो आहे त ये मेरी पैदाइश का एल्बम मेरे चाचू लेकर आए थे और जब मैं मतलब पैदा हुआ था तब ये लेकर आए थे। अच्छा, माना 2000 में पैदाइश आहे। वहीद अहमद, वॾी महिरबानी, कमेंट्स कया तव्हां, रिप्लाए ॾिनो। ऐं तव्हांखे इहो दोस्तनि खे ॿुधायां त जेके शमन अली मिराली जे वीडियो ते कमेंट्स ईंदा उहे शमन अली मिराली जे वीडियो में ई शामिलु कंदासीं, जेके मुख्तियार चीती जे वीडियो ते ईंदा उहे मुख्तियार चीती जे वीडियो ते ई शामिलु कंदासीं। आख़िरी कमेंट्स आहे साईं आसिफ़ अली शाह, वॾी महिरबानी, मेरा फेवरेट एल्बम है। तव्हां किथे आहियो सर, अॼुकल्ह अचो ई नथा, कमेंट्स ई नथा कयो। ॿियो ॿुधायो। हाणे एल्बम जे बारे में तव्हांखे ॿुधायां, ऐं हिन जा ख़ुशूसन जेके 5 या 6 कलाम आहिनि तमामु बहितरीनु सुपर हिट वियल आहिनि। आहे एल्बम सॼो ई भलो, पर हिन जा ख़ुशूसन 4 या 5 कलाम जेके आहिनि न सफ़ा हाई फाई भला आहिनि। हिकु त इहो ई पहिरियों इहो इमदाद अली जो मूंखे माण्हू ॾियनि था महिणा। ऐं ॿियो अथव सांवल मिराली जो कलाम, मुंहिंजे दिलि भर खे सम्झायो मूंखां रुसे थो अजायो। हुन खां पोइ आहे बशीर अहमद, मलकाए मिस्र आहे मन जी काराणी, ज़बरदस्त। उन खां पोइ खमीसो जो कलाम आहे
एॾो न मूंखे प्यार ॾे एॾो न कुर्ब कर। उन खां पोइ अली मोहम्मद ओडराई जो कलाम आहे, थी दुश्मन पियो संसार तुंहिंजे प्यार में है। ये आहे कलाम ॿियनि खां छो था पुछो मुंहिंजे ॾुख जो किसो। उन खां पोइ साले सैलानी जो कलाम आहे, हाय अला ॾिस त कीअं मां कयां। हीउ लाजवाब गीत आहे। ऐं उन खां पोइ आहे सागर शाह जो कलाम, केॾो त ॾुखायो थी वसु न घटायो थी। उन खां पोइ अब्दुल वहीद हकड़े जो कलाम आहे, छा कयां यारो दिलि मजबूर आहे। उन खां पोइ कासिर नवाज़ जो आख़िरी कलाम ज़बरदस्त, चंड जो टुकड़ो लॻे थो अॼु त तूं ॼाणे थो मौला। दोस्तों वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक कमेंट्स सब्सक्राइब ज़रूरु कंदा।